फरमाई अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। कुरान तो फमजन अदरा हाथन जो लश्कर का आयो बैतुल्ला के ड्राण जिला फरमाई पोन जी मुकाबले जिला मा रब पाण हेठ लही कोन आयुस का फरिश्तन जी तरबियत याफ्ता उन जे मुकाबले जिला न आई। या अल्लाह भला करूं तुझो लश्कर हो। अल्लाह से फरमायूं वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू वमा हिया इल्ला ज़िक्रा लिल बशर। फरमाई मुझो हिकिड़ो लश्कर कोन थव मुझी हिकिड़ी फौज कान थव हज़ारे मां रब जूं फौजूं हन तव्हां कहिड़ी फौज जो मुक़ाबिलो कंदव। अल्लाह से फरमायो आसमान मुझो लश्कर ज़मीन मुझो लश्कर हवा ऐं तूफ़ान भी मुझो लश्कर थव बारिश सैलाब भी मुझो लश्कर थव बोड भी मुझो लश्कर थव कोरोना भी मुझो लश्कर थव दरियाई समुंदर भी मुझो लश्कर थव कीड़ियूं मकोड़ा भी मुझो लश्कर थव मच्छर भी मुझो लश्कर थव। वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुझी हिकिड़ी फौज कान थव हज़ारे मां रब जूं फौजूं हन तव्हां कहिड़ी फौज जो मुक़ाबिलो कंदव। मां रब पंहिंजे फौजनि खे पाण थो ॼाणा तव्हांखे कोई पतो न। या अल्लाह भला अब्रा जे उन ताक़तवर फौज जे मुक़ाबले जे लाइ कहिड़ी तुंहिंजी फौज आई। अल्लाह से फरमायो व अरसल अलैहिम तयरन अबाबील। फरमायो उन ताक़तवर हाथनि जे फौज जे लाइ मां रब जेका फौज मोकिली उहा नंढड़नि पखियुनि जी फौज। या अल्लाह भला उन्हनि वटि कहिड़ा हथियार हुया गोरी मिसाइल हुयो एटम बम हुया उन्हनि वटि जीतरी ऐं क्लेशन जूं उन्हनि वटि गोलियूं हुयूं। फरमाई न तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील। दाल जे चङे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया उहे पथरियूं उन्हनि उछलायूं। मुफ़स्सिरीन हज़रात लिखंदा त हिकिड़ी पथरी बि निशाने खां गुसे कान पई। जंहिं बि फौजीअ जे मथे ते उहा पथरी किरे पई उन फौजी खे किरास करे हाथी खे किरास करे वञी ज़मीन में सोराख़ पई करे। एॾो त उन पथरी जो असर हुयो जो फौजी बि फाटी ज़रा ज़रा बणिजी पियो वञे उहो हाथी बि फाटी ज़रा ज़रा बणिजी पियो वञे। फजअलहुम कअस्फिन मअकूल। रब फरमायो मां उन ताक़तवर फौज खे चंद लम्हनि में ईअं करे छॾियो जीअं ओलह गाहु। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई। रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल रसूल जी निस्बत भी अल्लाह ॾे आहे। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई ईअं अल्लाह पंहिंजे रसूल जी बि हिफ़ाज़त कई या न कई। सभु मके जा सरदार इलाइक़े जा सभु सरदार तक़रीबन 100 सरदार हुया। रात जे वक़्त में तरारू खणी अचे बैत नबूवत जे ॿाहिरां घेरो कयो त असां अल्लाह जे नबी खे न छॾींदासीं अल्लाह जे नबी खे क़त्ल कंदासीं। कुरैश सभी सरदारनि सां त मुक़ाबिलो कोन कंदा। जेकर आया पछाड़ी में दियत ॾेई छॾींदासीं। हिकु हिकु उठ सरदार ते पवंदो मोहम्मद मुस्तफ़ा मां असांजी जान छुटी पवंदी। चौबाज़ अची घेरो कयूं। अल्लाह से फरमा वल्लाहु यासिमुका मिनन नास। ओ मुंहिंजा महबूब तोखे पहरेदार रखण जी इजाज़त न आहे तोखे गार्ड रखण जी इजाज़त कान्हे का। तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण आहियां। या अल्लाह हाणे छा कयां। अल्लाह से फरमा पत्थरनि जी मुठ उछला। सभु चओ सुभान अल्लाह।
वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा। मुंहिंजा सोना पत्थरनि जी मुठो छिलाइण तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो बनाए तुंहिंजे वार वार जी हिफ़ाज़त करो मां रब जो कमु। ॿुधायो मुसलमानो, अल्लाह पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न कई? वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त। वलीअ जी निस्बत बि रब ॾे अथव। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, दाद लॻारी जा मुसलमानो ईअं रब पंहिंजे दोस्तनि जी बि हिफ़ाज़त कंदो अथव। आत्मा तोखे क़ुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तनि जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो। दुनिया ते हुनजी हुकूमत हुई। हिकिड़े पासे ना बुत बीहारे, ॿिए पासे ना बाहि जो मच ॿाराए। पूरे मुल्क में ऐलान कई जेको मुंहिंजो सजदो कंदो, मुंहिंजे बुत जो सजदो कंदो, नौकरी उनखे मिलंदी, उहिदा उनखे मिलंदा, ठीका उनखे मिलंदा। जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे बुत जो सजदो न कंदो उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। ऐं यादि रखो मुसलमानो, इन लिकुल्लि फ़िरऔन मूसा। जिथे फ़िरौन हूंदो आहे त हुनजे मुक़ाबले में हक़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी सूरत में ईंदो आहे। बातिल निमरूद जी सूरत में ईंदो त हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में ईंदो। बातिल अबू जहल, अबू लहब, उतबे ऐं शेबे जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशाअल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में साम्हूं ईंदो। पर जेकॾहिं बातिल बिदअत राफ़िज़ियत क़ादियानियत सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशाअल्लाह जमियत उलमा इस्लाम उलमा देवबंद मौलाना फज़ल रहमान जी सूरत में साम्हूं ईंदो। सब वॾा वॾा नवाब सरदार बादशाह जो भी सजदो पिया कनि, बुत जो भी सजदो पिया कनि। क़ुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन, उते चंद नौजवान, फित्यतुन माना चंद नौजवान। सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम, के पिया चवनि त टे ॼणा चोथों कुतो। वयक़ूलून खम्सतुन सादिसुहुम कल्बुहुम, के पिया चवनि त पंज या छहों कुतो। वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम, के पिया चवनि सत या अठों कुतो। अल्लाह से फरमा कुर रब्बी आलमु बिइद्दतिहिम मा यालमुहुम इल्ला क़लील। मुंहिंजा महबूब उन्हनि जे ॻानाटे खे मां थो ॼाणा, ॿिए कंहिंखे पतो कोन्हे। चंद माण्हू, बहरहाल 3 या 4 या 5 या 7 सॼो मुल्क हिकिड़े पासे ॾे उहे 7 नौजवान हुया। इज़ क़ामू बीह रहिया। सचो सुभान। बादशाह जन मुंहिंजो सजदो छो नथा कयो, मुंहिंजे बुत जो सजदो छो नथा कयो? उन नौजवाननि चयो आमनू बिरब्बिहिम, असां पंहिंजे रब ते ईमान आंदो आहे। वरबतना अला कुलूबिहिम, अल्लाह से फरमा उन्हनि जे दिलनि खे असां मज़बूत कयोसीं। थोरो रुगो मज़बूत थी वियो, थोरी कुर्बानी ॾियो, अॻिते रब मदद कंदो। दिलनि खे मज़बूत करण वारो रब। बादशाह खे चऊं फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़, तूं बि असांजो रब न आहीं, तुंहिंजो पुत बि असांजो रब न आहे। असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो बि रब त ज़मीन जो बि रब। लन नदउअ मिन दूनिही इलाहा, असां रब खां सवाइ ॿिए जी आॾो कोन झुकंदासीं, रब खां सवाइ ॿिए खे न सॾींदासीं, रब खां सवाइ ॿिए जी असां हाकिमियत न मञींदासीं। तूं हाकिम न आहीं, असांजो हाकिम असांजो रब आहे। जहिड़ो इन ॻाल्हि ते सम्झो था की न? क़ुरान मजीद जो तव्हां मुतालिक़ कंदव त नबियनि ऐं रसूलनि सां बादशाहनि वक़्त जे वॾेरनि ऐं सरदारनि इन ॻाल्हि ते जहिड़ो कयो। हू पिया चवनि त असांजो रब असांजो हाकिम अल्लाह, तव्हां हाकिम न आहियो।
इबादत ते हू जहिड़ो कोन पिया चवंदा इबादत भली कयो मस्जिदूं मदरसा रात ॾींहं सजदा कयो नफ़िल पढ़ो असां सां जो तव्हां सां जहिड़ो न आहे पर जंहिं महिल हुननि चयो त हाकिम तव्हां न आहियो हाकिम अलाह पोइ हुननि चयो त भेण हीउ त असांजो हुकूमत जो इनकार था हिन वक़्तु बि जहिड़ो इन ॻाल्हि ते